दौड़ में जिते जमाल शाहवासी नौजवान इकरार अली ज़रदारी कराची में क़त्ल थी वियो आहे। नौजवान कराची में सिक्योरिटी गार्ड की नौकरी कंदो हो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे। घर पहुंचण ते वारसन में कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दौड़ वेझो जमाल शाहवासी नौजवान इकरार अली ज़रदारी कराची में क़त्ल थी वियो आहे। नौजवान कराची में सिक्योरिटी गार्ड की नौकरी कंदो हो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे। एक बार ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, दौड़ में जमाल शाहवासी नौजवान इकरार अली ज़रदारी कराची में क़त्ल थियो आहे। नौजवान कराची में सिक्योरिटी गार्ड की नौकरी कंदो हो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। दौड़ में आवाज़ जे रिपोर्टर निसार लाशारी खान जी। निसार, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, ही नौजवान है जो दौड़ भरसा ट्रिमोर जो रहवासी है। वो बेरिया टाउन में उते कम कंदो हो। जेके नामालूम हथियार बंद जो है गोली हणी क़त्ल करे विया आहिनि। जंहिंजो लाश हिते घर पहुतो आहे ज़रूरी कार्रवाई बाद। हिते दुख जी लहर छायल आहे। वारसन जो चवण आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। बिला वजह जे इनके दहशतगर्दी जेकी मसइले तहत क़त्ल कयो आहे। जी ठीक है निसार, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।